साईं मुझो वालिद साहब तां सजी जमायत जो उस्ताद जेको साईं मुफ्ती अब्दुल रहीम के सुञाणे वो भेद पगारा जो नारो हो जै पाण के ये रसूलुल्लाह जी सिफत करण गालायण सेखारियो हजरत रोजे वारे जी फैज़ मां पुर थियल हजरत साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह अल्लाह सी साईं जे मज़ार शरीफ ते करोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। अॼु असीं सब सिकंदरी रुगो सिकंदरी न मां त बलोचिस्तान जमायत में तो हुई हलूं था पर मां ॿाहिरि तमामु घणो सॼी सिंध हिंद में हलां पियो मुंहिंजा भाउ अज़ीज़ सिंध बलोचिस्तान में सफ़र कयां पियो। ख़ुदा जो कसम आहे इन रोज़े वारे जे फ़कीर जी ज़ुबान में अल्लाह एडो पावर रखियो रोज़े वारे जी जमायत जा मौलवी सगो रात उन वारियूं केस्टूं ॿुधी अञा तकरीरूं कयूं पिया पर ॿाहिरि बि ॿियनि बुज़ुर्गनि जी जेका जमायत हुआ उहा हज़रत रोज़े वारे जे फ़कीर हज़रत अब्दुल रहीम जूं तकरीरूं ॿुधी करे अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं जलसा कंदी आहे। आओ मुझा भाव तोखे खबर हुजण घुर्जे त अल्लाह ताला तोखे केड़ा हीरा अता फरमाया अल्लाह ताला तोखे केड़ा लाल अता फरमाया ये हजरत रोज़े वारे जा फकीर हैं त मुझा भाव अजीज मुफ्ती साहब फरमाइंदा अबा जै घर में को न वेहंदो खाली घर होंदो तो न खाली घर में जिन्न न वेहंदा त बाकी ॿियो छा वेहंदो अबा घर जो फिटो पियो आहे त फिटल घर में जिन्न ई वेहंदा आहिनि। पाण फरमाइंदा जेको घर आबाद हूंदो आहे उन आबाद घर में ग़ैबात कॾहिं बि कान ईंदी आहे। को फ़कीर चवंदा क़िबला साईं फिटल कीअं असीं त घर में 10 भाती रहूं पिया अॼु 20 भाती रहूं पिया फिटल त कोन्हे घर में रहूं था। पाण फरमाइंदा अबा जंहिं घर में ज़िक्र नथो थिए उहो फिटल घर आहे जंहिं घर में ॿ दफ़ा क़ादरी सिलसिले जो ज़िक्र थींदो आहे तोड़े घर जो भाती न बि हुजे उहो आबाद घर आहे उन में कॾहिं बि ग़ैबात कान ईंदी।